नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं शख़्स ईमान सां गॾु सवाब जी नियत कई, अल्लाह जी रज़ा जे लाइ रमज़ान जा रोज़ा रखियाईं त हुनजा पहिरियां वारा सभु गुनाह माफ़ थी वेंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रमज़ानुल मुबारक अहिड़ो महीनो आहे, हिन में हिकु राति 1000 रातनि जे बराबरि आहे। अल्लाह ताला हिन जे रोज़नि खे फ़र्ज़ कयो आहे ऐं राति खे सवाब जो ज़रियो बणायाईं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सदको करण वारनि जी क़बर जी गर्मीअ खे ख़त्म कंदो आहे ऐं मोमिन क़यामत जे ॾींहुं पंहिंजे सदके जो सायो हासिल कंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अज़ान ऐं इक़ामत जे दरमियान दुआ रद्द नाहे थींदी, यानी ज़रूर क़बूल थींदी आहे।